या मां वज़ाहत छो थो कयां त मुसलमाननि जा बि क़िस्म आहिनि। हाँ, हिकिड़ा पक्का मुसलमान, हिकिड़ा कच्चा मुसलमान, हिकिड़ा डालडा मुसलमान, सम्झो था न था, हिकिड़ा वरी गासलेटी मुसलमान। अलाह शल असांजी हालत रहम फरमाए। सभु को दावा थो करे मां मुसलमान आहियां, और मुंहिंजा दावा करण सां मुसलमानी कान थींदी आहे। अमल से जिंदगी बनती है, जन्नत भी जहन्नम भी, ये खाकी अपनी फितरत में न नूरी है न नारी है। मुंहिंजा अल्लाह जो हुकुम हिकिड़ो, रसूल जो हुकुम ॿियो, शरीयत जो हुकुम ॿियो। अल्लाह पाक ऐं रसूल जो कानून चवे त हीअं करिणो आहे। अॼुकल्ह जो मुसलमान चवे हाओ मुआशिरो ॿियो थी वियो आहे, हालतूं तब्दील थियूं हल, वक्त जी तकाज़ा या कान्हे का, जदीद दौर आहे, टेक्निकल दौर आहे, अॼु मीडिया जो दौर आहे, अखबारुनि जो दौर आहे, टीवी जो दौर आहे। पुराणो कानून पुराणो आहे, मके में कानून मदीने में कानून जेको आयो अॼु खां 1400 साल उन टाइम जे लाइ ठीकु हो, पर अॼु जे लाइ ठीकु कोन्हे को। अल्लाह ताला फरमाईंदो आहे इहे मुसलमान न आहिनि। क़ुरान पाक में रब ताला फरमाईंदो आहे तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। अल्लाह पाक क़ुरान नाज़िल कयो आहे पंहिंजे प्यारे हबीब पाक ते, इन जे लाइ कंहिं ख़ासि वक़्त जे लाइ, ख़ासि टाइम जे लाइ, ख़ासि इलाइक़े जे लाइ, न लियकून लिल आलमीन नज़ीरा। इन जे करे त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे प्यारे हबीब खे सभिनी जहाननि जे लाइ नज़ीर, हर दौर जे लाइ नज़ीर बणाए मोकिलियो आहे। ऐं अल्लाह पाक क़ुरान मजीद में मुस्तफ़ा खे ख़ातमन नबीयीन सॼो आहे, जेको आख़िरी नबी आहे, क़यामत ताईं अचण वारो आहे। ॿिए नबीअ जी ज़रूरत कान्हे का, त यकीनन मुस्लमान खे मञणो पवंदो त मुहम्मद जो कानून क़यामत ताईं कमु अचण वारो आहे। पोइ मीडिया जो दौर हुजे, तूं ज़मीन ते हुजी त बि मुहम्मदी कानून आहे, पर जेकॾहिं तूं सिज ते पहुची वञे ऐं चंड ते वञी घर ठाहीं, फिज़ा में तूं उॾामी वञी, यूरोप में हुजी, मशरक़ में हुजी, मग़रब में हुजी, इहो मुहम्मदी कानून हर दौर में, हर ज़माने में, हर हिक सां लागू आहे। को बि इन खां मुस्तस्ना कोन्हे को। नबी जे कानून खे को चैलेंज करे कोन थो सघे। ख़ुदावंद क़ुद्दूस जल जलालहू अमन वालहू पंहिंजे हबीब खे मुकमिल कानून ॾेई दुनिया जी हिदायत लाइ मोकिलियो आहे। गासलेटी मुसलमान न थियो, पक्का मुसलमान थियो। शल ख़ुदा सां जो तव्हांजो ईमान मज़बूत फरमाए। हिकिड़े गासलेटी मुसलमान जो ऐं यहूदीअ जो तकरार थी पियो। ओ मुंहिंजा प्यारा, गासलेटी छो थो चवां ख़बर अथव? कि नई ॻाल्हि आहे, नई, अॻे कान ॿुधी अथव। गासलेट जूं बतियूं अॻे ॿारींदा हुआ, ॾिठियूं हुआ? हा, रोशनी त कंदियूं हुयूं, पर काओ बिकारो, बती बिकारी, दरीर मके रखो त दरी बिकारी, हथ लाए त कारो, कपिड़ो लाए त कपिड़ो कारो। हुयो या न? जे दरियूं दरवाज़ा बंदि, अंदर बत्ती ॿार त सुबुह जो मुड़ुस जो लाश निकिरे। बत्ती अंदर घर में ॿरे, दरियूं दरवाज़ा सभु बंदि, घासलेट वारी, अहिड़ो गैस पैदा करे जो मुड़ुस चट। ऐं मुंहिंजा अॼुकल्ह ज़ाहिर में मुसलमान नालो छा थी चे? ग़ुलाम रसूल। नालो छा आहे चे? ग़ुलाम मुस्तफ़ा। नालो छा आहे चे? मुश्ताक अहमद। नालो छा आहे चे? अब्दुर रसूल। नालो छा आहे चे? अब्दुर रहीम। ज़ाहिर में मुसलमानी नाला, इस्लाम जे रोशनीअ में पाण खे लिकाए वेठा हूं, पर अंदर गासलेट वारी काराण लगी पई आहे, बदबू लगी पई आहे। अहिड़ी बदबू आहे जो अल अमान वल हफ़ीज़। हथ लाए त हथ कारो, पेर लाए त पेर कारो। ऐं मुंहिंजा मुसलमान इन जो नालो न हूंदो आहे। मुसलमान उनखे चइबो आहे जंहिंजे ज़ुबान ते हुजे सो दिलि में हुजे, जेको दिलि में हुजे सो ज़बान ते हुजे। ज़बान ऐं दिलि ॿई मुसलमान जा बराबरि हूंदा आहिनि। मुसलमान मुनाफ़िक़ कोन हूंदो आहे, मुसलमान जे ऐं मुनाफ़िक़ जे विच ते फ़र्क़ु हूंदो आहे। ख़ुदा पाक जल जलालहू अमन वालू पंहिंजे हबीब पाक जी ज़ात खे मुसलमाननि जे सुधारे जे लाइ मोकिलियो आहे। हाणे